थरपारकर में सियाहत के हथी वठाइण ऐं बरसात मुतासिरनि जी सहायता लाइ थर फ्लड रिलीफ जीप जी कामयाब रिसरन में रांदियुनि वारे खाते जे सूबाई सलाहकार अरबाब लुत्फ़ुल्लाह, सूबाई वज़ीर मुकेश चावला, मुमलिकती वज़ीर डॉक्टर महेश कुमार मलाणी ऐं ॿियनि कैश इनाम, ट्रॉफियूं ऐं शील्डूं ॾिनियूं वियूं। इन्हें त प्रीपेड कैटेगरी पहिरीं में पोजीशन में साहिबज़ादा सुल्तान, ॿी पोजीशन में शेराज कुरैशी ऐं टी पोजीशन में शहरियार खान में इनाम तक़सीम कयो वियो। अहिड़ी रीति बी कैटेगरी में पहिरीं पोजीशन में नोमान सरअंजाम, ॿी पोजीशन में अवेश शेवानी ऐं टी पोजीशन में इरफान मियां, जॾहिं त सी कैटेगरी में सैयद ज़ाहिर पहिरीं पोजीशन, ॿी पोजीशन बिरग मज़ारी में इनाम ऐं ट्रॉफियूं तक़सीम कयूं वियूं। डी कैटेगरी में शकील बुरछंडी, ॿी पोजीशन में ज़फ़र बलोच ऐं उमर इकबाल में, जॾहिं त वुमेन कैटेगरी में महम शिराज ऐं दानियाल पटेल में कैश इनाम ऐं शील्डूं ऐं ट्रॉफियूं विरायूं वियूं। रेसरनि ऐं रांदीगरनि में सूबाई सलाहकार अरबाब लुत्फ़ुल्लाह, सूबाई वज़ीर मुकेश चावला ऐं डॉक्टर महेश कुमार मलाणी इनाम विराया ऐं दाद ॾिनूं। इनाम विरासत जी तक़रीब बेनज़ीर भुट्टो कल्चर कॉम्प्लेक्स मिठी में थी गुज़री, जॾहिं त मलाकड़ो कटींदड़नि में रहीम पठान, बोजो भील ऐं नसरला शीदी थर मैराथन रेस में काशिफ दुरानी, सरवण भील ऐं वास्तव सूटड़ उठनि जी डोड़ में अनवर हजाम ऐं सूमार नोड़ी में इनाम, शील्डूं ऐं ट्रॉफियूं तक़सीम कयूं वियूं। 3 ॾींहं वारी थर फ्लड जीप रैली पंहिंजी पुॼाणी ते पए थी।